नाज़रीन, इल्म जान ऐं शऊर जे पखेड़ में स्कूल्स जे बुनियादी ऐं अहम किरदारु हूंदो आहे। स्कूलनि मां मिलंदड़ तालीम जी रोशनी सां जहालत जी ऊंदाहियुनि खे ख़तमु करे सघिजे थो। गवर्नमेंट हाई स्कूल कैंपस बहिराम तरफ़ां तालीम खां परे थी वियल बहिराड़ी जे शागिर्दनि खे वापसि तालीम तरफ़ आणे सिहतमंद दिमाग़ पैदा करे मुआशिरे जी इस्लाह करण लाइ ॿी कॉम्पिटिशन टेस्ट वरिती वई। उन हवाले सां मीरो ख़ान मां रिपोर्ट करे रहियो आहे सफ़दर दुनिया। इल्म ॼाण ऐं शऊर जी पखेड़ में स्कूलनि जो बुनियादी ऐं अहम किरदारु हूंदो आहे। स्कूलनि मां मिलंदड़ तालीम जी रोशनी सां जहालत जी ऊंदाहियुनि खे ख़तमु करे सघिजे थो। गवर्नमेंट हाई स्कूल कैंपस बहराम तरफ़ां तालीम खां परे थी वियल ॿारहाड़ी जे शागिर्दनि खे वापसि तालीम तरफ़ आणे सिहतमंद दिमाग़ पैदा करे मुआशिरे जी इस्लाह करण लाइ ॿी कॉम्पिटिशन टेस्ट वरिती वई, जंहिंमें ज़िले जे 8 स्कूलनि जे 375 शागिर्दनि ऐं 42 शागिर्दाननि हिसो वरितो। उन मौक़े ते टेस्ट ॾींदड़ शागिर्दाननि, उस्तादनि ऐं स्कूल जे हेडमास्टर आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो स्पेलिंग टेस्ट थियो आहे, जिन में 700 मां 100 सवाल जो हाणे टेस्ट थिए थो ऐं इन में असांखे पेन पैड ऐं सभु कुझु असांखे मिलियो आहे। और इन में गवर्नमेंट स्कूल में हे टेस्ट थियो आहे ऐं असां लकी आहियूं त असांखे सही ज़हीर बाबर वांगुरु हिकिड़ो टीचर ऐं हेडमास्टर मिलियो आहे जंहिं असांखे इहो टेस्ट कराए थो ऐं हीअ टेस्ट गवर्नमेंट स्कूल में थियो आहे। टेस्ट असांखे ॾिनी वई आहे, माशाल्लाह तमामु सुठी आहे ऐं असांजो इन में माइंड बि खुले थो इन टेस्ट खे ॾिसी करे ऐं करे असां आसानी सां इहे टेस्ट करी बि विया आहियूं ऐं हिन टेस्ट मां जेके बि नंबर्स ऐं इहे वर्ड मिला आहिनि माशाल्लाह उहे नया बि आहिनि ऐं सुठा बि आहिनि ऐं मूंखे तमामु मज़ो आयो हिन टेस्ट ॾियण में ऐं हिन में ॿारनि जो कॉन्फिडेंस वधंदो आहे ऐं स्पेलिंग जो मसइलो हूंदो आहे घणे ॿारनि सां, पर हाणे स्पेलिंग यादि हूंदी सभिनी खे ऐं इनशाला सभिनी खे कोशिशि करणु घुरिजे त स्पेलिंग यादि हुजे। 100 क्वेश्चन हुया ऐं ॿियनि स्कूलनि खे बि इहे टेस्टियूं करणु घुरिजनि, छो त ॿारनि खे उन्हनि ख़बर पवंदी टेस्टनि जी ऐं टेस्ट करणु तमामु सुठी ॻाल्हि आहे। 10 स्कूलनि जो जे ॿारनि हिते पार्टिसिपेट कयो आहे ऐं हिननि अहिड़नि प्रोग्रामनि में ॿारनि में पढ़ण जो तालीम जो शऊर पैदा थींदो आहे ऐं अॻिते हली दुनिया जे मुल्कनि में इहो MCQs टाइप इम्तिहान थींदा आहिनि। इन्हनि में ॿारनि में शऊर पैदा थींदो आहे ऐं सलाम थो पेश कयां साईं खे, जिन हिन बहराम हाई स्कूल में अचण सां हेडमास्टर मुक़ररु थियण ते हीउ बहितरीनु प्रोग्राम मुनक़द करायो आहे। त असां वटि जीअं बहराड़ी में कुझु अहिड़ा मंथ्स जेके हूंदा आहिनि जिन में ॿार थोरा जेके आहिनि पढ़ाई खां डाइवर्ट थी वेंदा आहिनि, त उन्हनि ॿारनि खे वापसि हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे पढ़ाई ॾे डाइवर्ट करण जे लाइ सर चयो त का हिकु अहिड़ी एक्टिविटी थी वञे जंहिं मां ॿारनि जी इंफॉर्मेशन बि जेको आहे बिल्डअप थिए ऐं उन सां गॾोगॾु जेके आहिनि ॿार हिकु दफ़ो वरी जेको आहे स्कूल ऐं पढ़ाई ॾे जेको आहे जाम मोटिवेट थियनि ऐं डाइवर्ट थियनि। फर्स्ट स्पेलिंग बी कॉम्पिटिशन आहे जेका तक़रीबन इंटरनेशनल लेवल ते हीअ कॉम्पिटिशन थींदी आहे। उन पैटर्न खे फॉलो कंदे असां हिन पंहिंजे स्कूल में ऐं पंहिंजे स्कूल जी सराउंडिंग्स वारा जेके स्कूल आहिनि उन्हनि स्कूलनि जे अंदरि हीअ टेस्ट मुनक़िद कई आहे, जंहिंमें 400 खां मथे छोकिरा ऐं छोकिरियूं मेल एंड फीमेल कैंडिडेट्स मौजूदु आहिनि। इन टेस्ट खे असां 2 कैटेगरीज़ में डिवाइड कयो आहे। हिकिड़ी असां वटि आहे सीनियर कैटेगरी जंहिंमें क्लास 9th ऐं 10th जा स्टूडेंट्स पार्टिसिपेट था कनि ऐं ॿी आहे असां वटि जूनियर कैटेगरी जंहिंमें क्लास 6th 7th 8th जा ॿार शामिल आहिनि। ऐं हिन टेस्ट कराइण जो बुनियादी मक़सदु ॿारनि जे अंदरि जेको मॉडर्न पैटर्न आहे टेस्टिंग सर्विसिस जो, जीअं असां वटि IBA टेस्टूं थियनि थियूं, इन फ्यूचर ॿार जेके आहिनि या इवन असांजो जेको CSS पैटर्न आहे उन में जीअं असांजो स्क्रीनिंग टेस्ट थियनि थियूं या असांजा कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स थियनि था, उन्हनि में जेके पैटर्न यूज़ कयो थो वञे उन्हनि पैटर्न्स खे फॉलो कंदे असां ॿारनि जी हिकिड़ी जेका आहे सो अवेयरनेस जे लाइ हीअ टेस्ट मुनक़िद कई आहे। टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दान जो चवणु हुयो त असां अहिड़े क़िस्म जी टेस्ट अॻु कॾहिं बि न ॾिनी आहे। अॼु जे हिन जदीद ऐं साइंसी दौर में जिते तालीम हासिल करण जो तरीक़ो बि जदीद थींदो पियो वञे, सरकारी स्कूलनि में अहिड़े क़िस्म जूं तालीमी सरगर्मियूं थियण सां शागिर्दनि में ॼाण हासिल करण सां गॾु हौसलो बि वधंदो। कैमरामैन अब्दुर रहमान राजपूत सां गॾु सफ़दर अली तुंहिंजो, आवाज़ टीवी न्यूज़, मीरो ख़ान।